पाण बुराई नथा करियूं, माठ करे घर जे लाइ वेठा आहियूं, पर बुरो इंसान जेको बुराई करे थो, शरारत करे थो, कुल्फत करे थो, फितनूं करे थो, दारू पीए थो, नाजायज़ कमे खे अंजाम ॾे थो, इन माण्हू नफ़रत करे जो अल्लाह पाक चए न, अल्लाह पाक चए त बुराई खे ॾिसो त हथ से मटायो, हा में विड़े जी ताक़त विड़ो, कुझु विड़े जो ज़मानो न वे, ज़बान ते चवण जो ज़मानो वे, पहिरां जी ज़बान से चओ, पोइ ज़बान ते ॾिसो हाणे चवण जो ज़मानो न आहे, असीं चई की न सघंदासीं, तैयार करो करियो, तैयार दिलि जेका आहे हिन ते सम्झो जी बुरो माण्हू आहे, इन्हनि नफ़रत करो, हिनखे छूना न हणो, बुरे नु लमारो, बलक अॼु पा मुसलमान जी फ़र्क़ु न अचे, अॼु बुरोज खे पसंदि आहे, दोस्ती हूंदी त बुरे से हूंदी, दोस्ती हूंदी बद इख़लाक़ से हूंदी, दोस्ती हूंदी ज़ानीअ से हूंदी, उनजी बदकारी ऐं ज़ुल्म ज़ियादती जे करे पा उनजी इज़त करींदासीं। नेक इंसान जो कंहिंजी पचार न करी, अड़े छॾियो खणी ई त आहे रुगो निमाज़ पढ़े पिया ख़ाली, पंहिंजी ज़बान मां रुगो निमाज़ ख़ाली पढ़े पिया, बुरो जो करे कॾहिं हिनजो बुरो आहे त अल्लाह पाक हर इंसान मथे जवाबदारी रखे चए जी, रुगो मौलवीअ मथे, मियाँ जी मथे, मेंबर मथे, मुस्लिम मथे चवणी, हर इंसान जवाबदार आहे। अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो ॾींहुं हींअर थींदो त हर के इंसान वटि अल्लाह पाक अलॻि अलॻि जवाबु ॾिनो, पाण मिणी वॾा जवाबु ॾिनो, जवाबु ॾियणु न बणियो, तैयार ठेकाणो उहो आहे कयो अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त जंहिं बुरे इंसान खे हथ ते मटाइण जी ताक़त न हुई, पोइ ज़बान ते चवण जी ताक़त न हुई, पोइ दिलि हिन जी पिंड वसूं जी पासोड़ी हलियो, नफ़रत हिन कयो, इहे जे नफ़रत न कए त हिन जे दिलि में राईअ बराबरि ईमान न आहे। हाणे पंहिंजे दिलि में राईअ बराबरि ईमान न आई, पाण माण्हूअ खे छूना हणो, ख़बर आहे जे बुरा आई, ख़बर आहे जे ज़ानी आई, बदकार आई, शराबी आई, जुआखोर आई, अल्लाह जा नाफ़रमान आई, तंहिंजे बावजूद पाण उन माण्हूअ में हथ न कढो त भले में सॼी ज़िंदगी निमाज़ूं पढ़ो, पंहिंजी निमाज़ अल्लाह वटि क़बूल आहे की न थींदी, पंहिंजी निमाज़ की न क़बूल थींदी जीअं अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ जी न थई, बाक़ी अल्लाह माफ़ न कंदो जीअं अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ खे माफ़ न कऐं, उन मथां पैगम्बर निमाज़ पढ़ण वारो हो, पंहिंजे जनाज़े मथे 5 पढ़ण वारा, अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त 40 मोमिन निमाज़ पढ़े अल्लाह पाक माफ़ करे छॾे, कया मोमिन 5 अहिड़ा, केतिरा मोमिन ई पाण में पा मस्जिद में ते वेठा आहियूं त केतिरा मोमिन, मुश्किल निकिरंदो, मुश्किल पा मुंहिंजा पछम बनीअ में मोमिन मुश्किल निकिरंदो, निमाज़ पढ़े वारा डिग पा, तकरीर करे वारा डिग, हज करे वारा डिग, पोइ मुसलमान डिग, पर मोमिन जा औसाफ अल्लाह चए थो इबादुर रहमान अल्लज़ीन यमशून अलल अर्ज़ि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। अल्लाह पाक चए थो रहमान जा मुंहिंजा बाना हो जेको ज़मीन मथे आजिज़ से हले, कॾहिं तकबर न करी, गुरूर न करी, वॾाई न करी, कॾहिं का कमज़ोरी हुई तैरप तकबर न, कॾहिं का माल मिल्कत मिले तैरप वॾाई न, ही जर मिसकीन थिए तैर लाचार हुए, दौलतमंद थिए जर मिसकीन थी तर झोली विछाए ॿिए खे तपाए चंदेला, चंदोरियो भीख मंगे, जर पैसा थी वञे तर माण्हू ते ज़ुल्म करे, ही पंहिंजी हालत आहे हिन इलाइक़े जी। अल्लाह पाक चए थो मुंहिंजा रहमान जा बाना उहे ई व इबादुर रहमान अल्लज़ीन यमशून अलल अर्ज़ि हौना, ज़मीन मथे आजिज़ से हले, थरतनी से हले, जाइल माण्हू जो खोटो बास न करी, पोइ जॾहिं जाइल से बास करी तर आख़िरी उन मथे सलाम वारी आ मथे सलाम आहे, हिन सलाम नु पुठियां कोई असांजो तालुकात न आहे, कोई तालुकात न आहे, उहो अल्लाह जा बाना आहे। कॾहिं पण खोटी गवाही कॾहिं न ॾी, हक़ जी गवाही ॾेई छॾी, कॾहिं पण खोटी गवाही न ॾी, उन्ही खे अल्लाह रहमान जा बाना चई। न निमाज़ पढ़े वारो अब्दुल्लाह बिन उबी पण हो, अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठियां अचींदो हो, पण ज़मीन मथे शरारत करींदो, शरारत करण वारे खे निमाज़ पढ़ण लाइ अल्लाह जो पैगम्बर अॻो आहे, पैगम्बर इरादो करे काको तब्दील थी वञे, पैगम्बर जो इरादो थिए मस्जिद या महराब बदिली वञे, 17 महीना बैतुल मुक़द्दस सामई अल्लाह जो आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ियो, केतिरा 17 महीना मुल्क शाम जे अंदरि, फलस्तीन जे अंदरि बैतुल मुक़द्दस, अॼु जंहिंखे इसराइल जे में अचे थो, उते बैतुल मुक़द्दस पहिरीं मुस्लमान जो काबो सुलेमान अलैहिस्सलाम जो बणायल आहे, हज पहिला उते थींदो, इनखे साम्हूं अल्लाह जो आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 17 महीना निमाज़ पढ़ियो, दिलि जी चाह थी वई त मुंहिंजा परवरदिगार आलम मके जे अंदरि काबतुल्लाह अल्लाह जो घर जेको आहे ई जे करे मुंहिंजो काबो बनी, दिलि जी चाह थी, मस्जिद कुबा जे अंदरि या मस्जिद क़बलतैन जे अंदरि अल्लाह जो आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विच जी निमाज़ पढ़ी रहिया आहिनि, 17 महीना निमाज़ उन साम्हूं मोह करे पढ़िया। अॼु निमाज़ जे अंदरि ई पैगम्बर जो दिली इरादो थियो, आसमान जे परवरदिगार जे ज़मीर गवारा न कऐं त मुंहिंजे पैगम्बर जी चाह थी पूरी करियां। निमाज़ में हुकुम आयो, ऐं मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
तो जी दिल जी उम्मीद पूरी करियां तो अज तो जो काबो पण तब्दील थी वञे तो जो काबो हाणे मको मौज़ में अज पण जेको आजी वञे न्यारे जी मस्जिद जा महराब बई अज पण मस्जिद जा मदीनतुल मुनव्वरा जे अंदर महराब मस्जिद जा बई पहलो महराब बैतुल मुक़द्दस की तरफ बियो महराब बैतुल्लाह काबतुल्लाह अल्लाह जे घर जे तरफ पैगंबर जो इरादो थी आसमान जे रब उनके तब्दील करे विझी काबे के किबले के तब्दील करे विझी जमात सारी रोको में फिरी पिण जो काबो मते मौज़म जे अंदर काबतुल्लाह में अज ऊज पैगंबर अब्दुल्लाह बिन मुनाफिक जे जनाजे मथे आयो इरादो कए ता नमाज पढ़ा उन जो पुत्र मोहम्मद तै सिफारिश कई ऐं मुंहिंजा आका हल मुंहिंजे पे मथे मुंहिंजे पे त मुनाफ़िक है पर नमाज पढ़ मान अल्लाह खे माफ़ करे मुंहिंजो आका चए हलो इरादो कए इन इरादे खे अल्लाह पाक क़बूल न करे काबे जो इरादो पूरो कए पर मुनाफ़िक जे जनाजे मथे आयो अल्लाह जे चए त मुंहिंजा पैगंबर तो जो इरादो थी चुको त नमाज पढ़ी लाइ हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह मनाए कई मुंहिंजा आका नमाज अहिड़े मुनाफ़िक मथे न पढ़ मुनाफ़िक माण्हू है खोटो मस्जिद जा पाणी हारे अहिड़े मथे नमाज तूं न पढ़ पण इरादो थी वियो नमाज नियत जॾहिं नमाज पूरी थी आसमान जे रब खे आसमान मथे गहरीत आवई जिब्रील अमीन खे उते हलाए चवनि मुंहिंजे पैगंबर खे इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम सबई मरतन फलन यगफिर अल्लाहु लहुम ऐं मुंहिंजा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान मजीद जे अंदर अल्लाह पाक सूरत नाज़िल कयईं हिकिड़ी सूरह मुनाफ़िक़ून जे अंदर आहे ॿई क़ुरान मजीद जी लॻभॻि 13 या 14 सिपारे जे अंदर इहा आयत है त अल्लाह पाक चए हुनखे ऐं मुंहिंजा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो नमाज जो इरादो कए एतिरे मुंहिंजो नमाज कना न तो रोकियां भले पढ़ी लादे हिकिड़े दफ़ा पढ़ियो ई पर मुंहिंजा महबूब अहिड़े मुनाफ़िक़ इंसान मथे हाणे अची इस्तग़फ़ार कर 70 भेरा जे पढ़ने तो जो रब हिनखे माफ़ की न करे केतिरा भेरा पैगंबर खे चए 70 भेरा पढ़े त माफ़ की न करे तव्हांखे अल्लाह माफ़ करे छॾींदो जी कोई भलाई जी ॻाल्हि त करे करे पाण वटां पर शरारतूं थिए पयूं तंहिंखे पाण मुंहुं मां न चऊं चवण जी त पाण में ताक़त न वे पर नफ़रत पाण दिलि में न करियूं चोरी जा अॾा बणिजी विया जेको चोरी थी जो फलाणे कई आहे माइटनि खे ख़बरूं थी हुई पुट में खे ख़बरूं थी पोइ कंहिंखे नथो चए भई इस्लाम अल्लाह जे दीन मनाई कंहिं जिन कम कना ऐं हक़ जी रोज़ी इतलाश करे अल्लाह पाक चयो आहे वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अलाह रिज़्क़ुहा आज रोज़ी रिज़्क़ अल्लाह जे वस में जे इहे न ई ॿिए जूं शयूं हज़म करे वञे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मुस्लमानो ऐलान करे चवां थो क़यामत जो ॾींहुं जर थिए तर मोशर जे मैदान में किरोड़े अब्जनि जी तादाद में इंसान में उहे अहिड़ी को शइ चोराए न खणी अची जा हाणे पुठियां मथे पुठियां रणी कंदल हूंदी अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त कंहिंजो पण जे उठ चोरायां इहो उठ क़यामत ॾींहुं मौजूदु हूंदो चोरी करण वारो अॻियां हूंदो उठ पुड़िया दाऊं करे ऐलान करींदो त आउं चोरायल उठ या फलाणे शख़्स जो उठ या हिन इंसान मूंखे ज़बरदस्ती चोराए उन ॾींहुं निदामत उन ॾींहुं पेशमानी उन ॾींहुं ज़िलत गवारा करींदा जे 60-50 वरे जी ज़िंदगी लाइ करे जितां न्यारी उतां माल हज़म करे ऐं शाहूकार दौलतमंद बनो था जे असीं शाहूकार थी वञूं इहा शाहूकारी हमेशह हलंदी शाहूकारी हले निमरूद शाहूकारी हले कारून जी जंहिंमें खज़ाने जूं कुंजियूं खचरे मथे लटा बि हुयूं केॾा वई हुनजी मिल्कत केॾा वई हुनजी जाओ जलाली केॾा विया फिरोन जा तरा केॾा विया हुनजा भरियल नील दरिया केॾा विया हुनजा बाग बगीचा सारियूं जाओ जलालियूं हर को इंसान ज़मीन मथे छॾे करे आख़िरकार कफन जे अंदरि बगद ज़मीन जे अंदरि हर इंसान खे दफ़न थियणो आहे तहिला करे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान खे पाण पंहिंजे पहिरें टाणो था ऐं मुंहिंजा मुस्लमान या मुंहिंजा साबियो क़यामत जे हिन हाल में न ॾिसां काए बकरी आ पुठियां रगंदी अचे ऐं फिरियादूं कंदी अचे जे हाय मुंहिंजा रब्बुल आलमीन हिन इंसान मूंखे चोराए में फलाणे जी बकरी या ज़बरदस्ती चोराए में अॼु हुते मौजूदु आहियां हुते कोड़ो ॾींदा तैर हुते जवाबु अलाए पोइ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त हर का शइ हुते हर का शइ इंसान खणी अची थो हीउ ऐलान कए हिकिड़ो शख़्स थियो जंग जे अंदरि वियो हो इस्लाम जे हदे खे बचाइण वियो हो इस्लाम लाइ लड़े लाइ वियो हो हिन जी जान क़ुर्बान करे लाइ वियो अॼु उथियो वियो त घर में हिकिड़ी चादर खणी आई उॾे जी ऐं अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणी जंग में इहा चादर मूंखे पसंदि आ वई मूं रखी छॾी हुई तव्हां ॾियां हज़रत बिलाल ऐलान कया त पिया सोए वे क्या मूं सोवो त्या खणी वञी क़यामत तेरी खणी अची न जहन्नम जी बाहि तो मथे भड़काईंदी इहा चादर तो मथे जहन्नम जी बाहि भड़काईंदी खणी वञा तुंहिंजी क़बूल नथो करियां माल विराजी कंहिंखे ॾियां हिकिड़ी चादर जे भड़काईंदी त पंहिंजो रब पाण माफ़ करींदो हज़ारे जूं लखे जूं चोरियूं करे पंहिंजी ज़िंदगी पाण बसर करियूं था हिन जा वार व्यवहार पिण जा हलायूं था अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त न किथे कंहिंजो माल दॿायो ना किथे कंहिंजो माल दॿायो न जहन्नम जी बाहि पंहिंजे पेट में विधे ऐं जे हराम जी रोज़ी पंहिंजे बच्चे खे खाराए
वॾा थी करे बच्चा कॾहिं पंहिंजा फरमान बरदार की न थींदा। इन जे माउ पीउ जॾहिं औलाद वॾो थियो, माउ पीउ जॾहिं ॿुढपण में आयो त औलाद ना फरमान हूंदो, माउ पीउ ज़लील थी ज़िल्लत जी मौत मरंदा। हीअ हयाती दुनिया जी ऐं आख़िर जो अज़ाब। हालांकि अल्लाह वटि मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला जियारे ते इस्लाम ते मारे तर ख़ात्मो ईमान मथे फरमाए। ऐं रब्बे ज़ुल जलाल वल इकराम, हर बुराई कना हर बदीअ कना अल्लाह तो असांखे महफ़ूज़ रख। ऐं परवरदिगार आलम, हिन इलाइक़े खे अमन जो तूं गहवारो बनाए। ऐं अल्लाह हिन ज़मीन खे तूं बरकत वारी भलाई वारी ज़मीन बनाए। ऐं अल्लाह हिन मथे रहंदड़ जेकी मर्द औरतूं आहिनि अल्लाह तो उनखे सही रस्ते मथे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो असांजे मुल्क खे अमन जो गहवारो गैरियत जो गहवारो बनाए। ऐं अल्लाह बेहयायूं बुराइयूं ऐं अल्लाह बुरियूं इख़्लाक़ आदतूं इनखे कढी करे असांजे इलाइक़े मां दूर फरमाए। ऐं अल्लाह तो हिन मुल्क जे अंदरि अमन आफ़ियत ऐं इस्लाम खे बचाइण जी ऐं उनजी हिफ़ाज़त करण जी असां मुस्लमान खे तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह जेके असांजा रिश्तेदार अज़ीज़ करीब मरी विया आहिनि उन जे ख़ता ऐं क़सूर खे दरगुज़र फरमा। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम, जेकी बेगुनाह क़ैदियुनि जे अंदरि वें अल्लाह तूं उनखे क़ैदियुनि में आज़ादी अता फरमा। ऐं अल्लाह जेकी बीमार वें उनखे तूं शिफ़ा अता फरमा। बे औलाद वें उनखे औलाद अता फरमा। तमन्ना उमेद वारा में अल्लाह उनजी उमेदूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। असांखे हक़ ऐं हलाल जी रोज़ी में अल्लाह तूं बरकतूं अता करे ॾे। ऐं अल्लाह हर बुरी ख़सलत खां असांखे असांजे नस्ल खे असांजे आल आल औलाद खे ऐं अल्लाह तूं महफ़ूज़ रख। ऐं अल्लाह मुस्लमान मुल्क खे तूं अमन जो गहवारो बनाए। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम, तूं मुस्लमान जी आबरू ऐं मुस्लमान जी इज़्ज़त जी हिफ़ाज़त फरमा। अल्लाह तूं मुस्लमान जी जमात जे अंदरि बरकत अता फरमा। ऐं रब्बे ज़ुल जलाल वल इकराम, तूं मुस्लमान जे दिलि जा आपसी नफ़रतूं दूर करी अल्लाह उन कीने कोपड़े खे हटाए दूर कर। ऐं अल्लाह मुस्लमान जे दिलि जे अंदरि आपसी इस्लामी मोहबत पैदा फरमा। आमीन सुम्मा आमीन। वाखिरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वसलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बाद क़द क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि वल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह क़द क़ामतिस सलाह क़द क़ामतिस सलाह। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। सिफ़ो तमाम सजी करियो, पैर पैर से मिलायो, कपड़ो गिरी नो एक देने के मत। अल्लाहु अकबर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब्बिहिस्म रब्बिकल आला अल्लज़ी खलक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फ़हदा वल्लज़ी अख़रजल मरअ फजअलहु गुसाअन नहवा सनुक़रिउका फला तंसा इल्ला मा शाअ अल्लाह इन्नहु यअलमुल जहर व मा यख़्फ़ा वनुयस्सिरुका लिल युस्रा फज़क्किर इन नफ़अति ज़िक्रा सयज़्करू मन यख़्शा व यतजन्नबुहा अलज़ी यस्लन नारल कुबरा सुम्मा ला यमूतु फ़ीहा व ला यहया क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फसल्ला
بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير وأبقى إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى. الله أكبر. سمع الله لمن حمده. اللهم ربنا. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. أفلا ينظرون إلى الإبل كيف خلقت وإلى السماء كيف رفعت وإلى الجبال كيف نصبت وإلى الأرض كيف سطحت وذكر إنما أنت مذكر لست عليهم بمسيطر إلى من تولى وكفر فيعذبه الله العذاب الأكبر إن إلينا إيابهم ثم إن علينا حسابهم. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. Assalamualaikum warahmatullah. Assalamualaikum warahmatullah. Allahu Akbar. Alhamdulillah.
अस्तगफिरुल्लाह